ॾे अहवाल संगत ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची। हाओ हाओ छो न ख़ुशि थींदुसि। रेस मूंखे मास्तरीअ में भर्ती करायो आहे। पर यार तूं त पढ़ियल ई कोन्हे, पोइ तोखे वरी कीअं मास्तरी जो ऑर्डर मिलियो? अरे चरिया ऑर्डर वरी छा जो भर्ती जो आहियां भर्ती। पढ़ियल न आहियां त छा थियो, कढ़ियल त आहियां न। मूं त रेस खे पहिरीं चयो त मूंखे पुलिस में भर्ती कराए, पर रेस चयो फ़िलहाल मास्तरी कर, पोइ वरी पुलिस वारी नौकरी वठी ॾींदोमांइ। तूं पढ़ियल ई न आहीं त वरी ॿ नौकरियूं कीअं कंदे? अरे चयोमांइ न पढ़ियल न आहियां त छा थियो, कढ़ियल त आहियां न। मुंहिंजो पीउ रेस जो कमदार हो ऐं वरी मां बि पंहिंजे पीउ वांगुरु रेस जे वंगार में कढ़ियल आहियां। पर संगती इहो त ॿुधाए, इहा नौकरी तोखे मिली कीअं? कीअं वरी कीअं बाबा, रेस जे कोटार मां वोटनि जे बदिले में जेका वज़ीर साहब मूं वारे भोतार खे ॾिनी। यार तो वारे भोतार भला वज़ीर साहब खे कोटा मां छा लाइ सीटूं ॾिनियूं? बाबा जीअं मां रेस जो वंगारी आहियां, तीअं वरी रेस वज़ीर साहब जो वंगारी आहे। जीअं वज़ीर चवे तीअं रेस करे। असुल इलेक्शन में माण्हुनि खे डंडा हणाइण खां वठी कूड़नि वोटनि ॾियारण ताईं वंगार वहंदो आहे। पर संगती ॻोठ में हिकिड़ो अधु छोकिरो पढ़ियल बि आहे। जेकॾहिं तो वारी नौकरी भोतार उनखे वठी ॾिए हा त इहो वधीक बहितर हुजे हा। ॻोठ जा ॿार बि पढ़ी पवनि हा, पंहिंजी ईंदड़ पीढ़ी पढ़ियल लिखियल थी पए हा, थमूरा मसइला बि हल थी पवनि हा ऐं ज़मीनुनि जो कारवार बि बहितर नमूने हले हा। दिमाग़ ख़राब थियो अथई छा? पढ़ियलनि जो वरी बनीअ सां छा वञे? भोतार त उन्हनि ते मुर्गो ॾंबरियो वेठो आहे जो उहे लिकी चोरी शहर में वञी पढ़िया अथई। पाण वारा पढ़ियल बनीअ जे बने खां परे पिया भॼंदा ऐं कख खे बीणो करण खे ऐब सम्झंदा। पर यार बनीअ में हर त अमरीका जे सदर बुश बि वहायो आहे। ऐं जे असां महिनत ऐं मज़दूरी खे ऐब सम्झंदासीं ऐं तालीम खां परे रहंदासीं, पोइ कॾहिं बि अॻिते वधी कोन सघंदासीं। हमेशह वंगारूं पिया वहंदासीं।